अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवे में मौजो जी इन वीडियो में असां सिखंदासीं ही या दोस्तों ही स्टेटस ठाहिण इहो असल में अॼु काफ़ी ज़्यादा सोशल मीडिया ते काफ़ी ज़्यादा नज़र पियो अचे ऐं तक़रीबन 15 खां ज़्यादा दोस्तनि मैसेज कयो आहे ऐं हिन बारे में इहो वीडियो मूंखे मोकिलियो त हीउ कीअं ठहंदो आहे, हीउ ठाहिण सेखारियो दोस्तों। उन लाइ मूं हीअ वीडियो ठाही आहे। त सभ खां पहिरीं तव्हांखे हिकु एप्लीकेशन डाउनलोड करणी पवंदी जंहिंजो नालो आहे P2। अजीब नालो आहे P2 PITU। साम्हूं आहे तव्हांजे हीअ एप्लीकेशन तव्हां प्ले स्टोर तां इज़ीली डाउनलोड करे सघो था। मज़ीद हिन जो लिंक बि तव्हांखे हिन वीडियो जे एंड में मिली वेंदो। त असां हिनखे ओपन कंदासीं। जी दोस्तों, जीअं हिन एप्लीकेशन खे असां ओपन कंदासीं हिन में ॿिया काफ़ी सारा फीचर आहिनि। हीअ परमिशन पई वठे फ़ोन जी मैसेजनि जी, ऐं कोन पियो ॾियां। ऐं बाक़ी हिन में एडिट आहे, मेकअप आहे, कॉलेज आहे, काफ़ी सारा। तव्हां फन वीडियो ते क्लिक कयो, हेठि जेको फन वीडियो आहे उन ते क्लिक कयो। ओके, फन वीडियो ते क्लिक करण खां पोयां हीअ ऑलरेडी मूं फ्लाइंग मोबाइल फ़ोन डाउनलोड करे रखियो। काफ़ी सारा हेठि तव्हांखे वीडियो मिली वेंदा जेके तव्हां डाउनलोड करे उन्हनि ते तव्हांजो पंहिंजो फ़ोटो लॻाए सघो था। बहरहाल हिते अचूं था उन फ्लाइंग मोबाइल ते ऐं ॾिसो तव्हां हिते फर्स्ट में प्लस जे बटन ते क्लिक करे तव्हां को फ़ोटो खणो, या मिसल मुंहिंजो फ़ोटो खणा थो। ऐं सेकेंड में बि तव्हां प्लस जे बटन ते क्लिक करे को बि फ़ोटो खणो। ओके, ॿीहर हिकु व्हाट्सअप हलाइण काफ़ी सारा रोज़ानी फ़ोटो मिलनि था, छा कजे। ओके, हाणे जीअं तव्हां प्रीव्यू ते क्लिक कंदो हीअ चंद सेकेंड वठंदो, तक़रीबन 1 मिनट वठी सघे थो जी। उनखां अॻे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं हिन में तव्हां फ़ोटो एडिट करणु चाहियो या तव्हां हिन में फ़ोटो खे GIF में बनाइणु चाहियो, काफ़ी सारा ॿिया फ्यूचर आहिनि। जीअं तव्हां हिनखे डाउनलोड कंदो ऐं हिनखे तव्हां हलाईंदो त तव्हां हलाए सघो था। तव्हां लाज़मी कोन्हे हर शइ माण्हू सिखे। असांखे कीअं सेखारियो, मूंखे कीअं सेखारियो, या ईज़ी आहे, तव्हां करे सघो था। दोस्तों, जेकॾहिं तव्हां अञा ताईं हिन वीडियो खे लाइक न कयो त यादि ॾियारींदो हलां, जेसि ताईं ही जनरेट थिए तेसि ताईं तव्हां वीडियो खे लाइक कयो ऐं कमेंट में ज़रूरु लिखो हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी। ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि खे ॿुधायो जिन जा तव्हां खे रखाव आहियो ऐं तव्हां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियो त तव्हां बि हिन तरह स्टेटस ठाहे सघो था। ओके, या तव्हां खां मुंहिंजे ख़्याल में कुझु दोस्तनि तव्हां खां पुछियो हूंदो हिन बाबति। ओके, हीअ तयारु थी वई। हिते तव्हां हुनखे किथे शेयर करे सघो था, या वरी तव्हां सेव जे बटन ते क्लिक करे सेव करे सघो था। आवाज़ घटाए छॾियो। ओके दोस्तों, ही हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। लाइक ऐं कमेंट जो चई आयो आहियां, सब्सक्राइब करण जो ज़रूरु चवंदुसि। जेकॾहिं तव्हां नवां आहियो हिन चैनल ते त ज़रूरु मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। वधीक पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़। महिरबानी वीडियो ॾिसण जे लाइ।